मां अर्ज़ तो रखा त खुदारा इन्हनि आलिमनि जो क़दुरु कयो, इन्हनि बुज़ुर्गनि जो क़दुरु कयो। हाणे अबू बकर सिद्दीक़ वरी न ईंदो, मीर उमर न ईंदो, सखी उस्मान न ईंदो, मुर्शिद मौला अली न ईंदो, हसन मीर हुसैन साईं जहिड़ा जवान वरी न ईंदा, बगदाद वारो साईं वरी न ईंदो, हज़रत साईं बेर वारो बुज़ुर्ग वरी न ईंदो, अमरोट वारो बुज़ुर्ग वरी न ईंदो, हर तो हमादुल्ला हालेजी रहमतुल्लाह अलैह जहिड़ियूं हस्तियूं वरी न ईंदियूं। जेके विया से वीचारा विया, हिन वक़्तु तव्हांजी नज़रुनि जे आलू जेके भी आलिम बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जा हथ मज़बूत कयो। ख़ुदा जो कसम सुभाणे इन्हनि जे मुंहुं ॾिसण लाइ सिकंदव, सुभाणे रोअंदव। इन आलिमनि जो अल्लाह अज़ीम वॾो मान रखियो आहे। हे ॻाल्हियूं तव्हांखे न ॿुधायूं वेंदियूं आहिनि। कुरान मजीद जे 22 सिपारे में अल्लाह सी आलिमनि जी तारीफ़ कई आहे। फरमाई इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, फरमाई त मां अल्लाह खां ॾजण वारा आलिम आहिनि। साईं फरमायो त अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबियनि जा वारस आहिनि। भेटाई सी रहमतुल्लाह अलैह भी आलिमनि जी तारीफ़ कई आहे। शासी पंहिंजे ॿोली में फरमायो त भली ॼायूं माहिरूं संधियूं सालिहन, मैशर जे मैदान में ॾाज तनी मिलन, बाक़ी ॿियनि वीचारनि ओजा ॻाई अजाया कया। अॼु सूरनि में आहे शराबीअ जी मां, अॼु तकलीफ़ुनि में आहे व्याजीअ जी मां, ज़ालिम रुश्वती जी मां, कातिल जी मां, रंधन ते पई रड़े ज्वारीअ जी मां, कमाए वई आलिम जी मां, फाज़िल जी मां, मुफ्ती साहब जी मां, शेखुल हदीस जी मां, हाफ़िज़ कुरान जी मां, कारी कुरान जी मां। सब मामा के अर्ज़ तो रखा तो उलमा खां परे न थियो। साईं फरमाओ तो बनी इसराइल कौम जा नबी हथ खणनि, अल्लाह उन्हनि जे दुआउनि खे क़बूल कंदो। हेॾे मुंहिंजी उम्मत जा आलिम हथ खणनि, अल्लाह मुंहिंजी उम्मत जे आलिमनि जे दुआउनि खे क़बूल कंदो। मस मस वञी जिंद छुटी आहे, वञी मोल जिस्म में साह पियो आहे। जॾहिं ज़मीन पाणीअ खे चूहण शुरू कयो आहे, ॻोठ सुकंदा पिया वञनि, फसल तैयार थींदा पिया वञनि, कर्ज़नि जा कोठ लहंदा पिया वञनि। तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह साईं हे पंहिंजी कावड़, पंहिंजो डमर, पंहिंजी नाराज़गी कीअं हटाई? छा तव्हांजे मशीनरीअ कमु कयो? छा के वक्त जे सदर, वक्त जे वज़ीर पंहिंजी ताक़त ॾेखारी? हे आलिम आहिनि, हे ॾाढ़ीअ वारा आहिनि जिन पटका सिरनि तां लाहे अल्लाह साईं खे मोहम्मद अमीर जे सुन्नत जा वास्ता विधा। हे अल्लाह साईं खे पंहिंजे महबूब जे हिन सुन्नत ॾाढ़ीअ जा वास्ता विधा। अखियुनि मां सॼी राति आलिमनि पाणी वहायो। रब मुंहिंजा तो जेको असांजो दर्जो शान रखियो आहे, उन शान दर्जे जी सदके उम्मत मोहम्मदिया जो ख़ैर कर। तो वञी अल्लाह सी राज़ी थियो आहे। ऐं ख़ुदा जो कसम खणी थो चवां, ये उलमा सां फिटाई माना रसूल सां फिटाई, ये उलमा सां दुश्मनी रखी माना रसूल सां दुश्मनी रखी। हे अल्लाह जे नबी जा वारस अॼु अज़म करियो त इंशाअल्लाह मसाजिद, मदारस उलमाई तुलबा सां प्यार कंदासीं। मां खे पैगाम ॼणायो आहे, हे आलिम ॾाढ़ी पटकन वारा तव्हांजी नज़र में कुछ ही न हुजनि, पर तव्हां पुछा कई आहे नूरानी मखलूक खां। जिब्राइल खां पुछा करे हिननि जो क़दुरु, मीकाइल खां पुछा करे हिन जो क़दुरु, मलाइक कासिम खां पुछा करे हिननि जो क़दुरु, किराम कातिबीन खां पुछा कर उलमा जो क़दुरु। खुदा जो कसम खणी थो चवां, नूरानी मखलूक फरिश्ता जहिड़े नूरानी नज़रूं करे धरतीअ ते ज़मीन में निहारींदा आहिनि,
मौला के अर्ज कंदा हन मौला जी आसमान के सिंगारियो थी सिज चंद सितारन सां तो वाह जी धरती सिंगारी थी कुरान वारन सां दाढ़ी पटके वारन सां आलमन हाफिज़न सां हे आलम सॼी धरती जी सुन सिंगारन ऐं ॿियो बि अर्ज रखां तव्हां आलिमन जा मौलविन जा कर्ज़ी आहियो असांजो कर्ज लाहे त नथा सघो पर घट में घट असांखे ॻायो त सही सुबुह जो टे मौली साहब ने खणी आया सही रात नंढड़ो ॼायो आहे मुंहिंजूं ॻाल्हियूं खरियूं ऐं सिधियूं थींदियूं अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोइ तूं खटी या मां खटा मिसरी फ़कीर चवंदो न अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोइ तूं खटी या मां खटा अॼु मां बि ॻाल्हियूं सिधियूं कंदुसि साईं नंढड़ो ॼायो आहे आज़ान जो तकबीर जो नालो रखो ॿार ॼायो आहे कंहिं वटि खणी आया हो जेके वोट ॾिना अथव उन्हनि खे न त नाला रखायो हो जॾहिं ईंदा आहिनि त ॿाहूं ॿधी हुनखे चवंदा असीं कल्ह बि तुंहिंजा अॼु बि तुंहिंजा थी रहंदासीं तव्हीं असांजे ॾुखनि सुखनि जा साथी हुन वटि नंढड़ो खणी वञो उतां कदे सही नंढड़ो ॼायो आहे नालो इहो पाण ई असांजो कर्ज़ी आहे जेके तव्हां वोट न उनजो नालो बि असां रखियो उनजे ॾाॾे जो नालो बि असां रखियो नाननि जा नाला बि असां रखिया इहो सॼो ख़ानदान असांजो कर्ज़ी आहे तव्हां भॼी किथां सघंदव असां मौलविन खां असांजी चोतरफ़ ॼारूं लॻल कोन भॼी सघंदव हाली सॼे कन में फजर जी अज़ान खॿे में तकबीर नालो कंहिं रखियो चओ ॾाॾे मौलविन सां फिटाइण वारो नालो कंहिं रखियो मौली साहब 8 ॾींहं गुज़रिया वरी छोकिरे खे खणी आयो सही सॼी राति छिरक थो भरे तुंहिंजो मुहांडो ॾिसंदो त हूअं ई छिरक भरींदो तोखे ॾिसी सॼो ॻोठ पियो छिरक भरे आया कोन्हे थीणा कंहिं रखिया ॻाल्हायो मूंसां ऐं जेको आलिमन ते ॻाल्हायां न हीअ राति विहामी वेंदी उलमा ते रुॻो ॻाल्हायां थीणा कंहिं रखिया दुआ कंहिं लिखी ॾिनी मौलवी वरी आयो सही पुट मुंहिंजो जवान थी वियो आहे शादी थो करायां निकाह तव्हांखे पढ़ो आहे निकाह कंहिं पढ़ियो असांजे निकाह न पढ़ूं माई ॾींदई वरी असां निकाह बि पढ़ूं असां सां हुते मज़ाक़ूं कंदा आहिनि घोटे था कुंवारे था मुला भलो निकाह पढ़जां मुला पको निकाह पढ़जां निकाह पढ़ूं वरी असांखे ॾींदा घणा 50 रुपया 50 वरी अहिड़ो ॾींदा हाणे हिकिड़े फ़क़ीर खे अमरा ॾिनो 50 रुपया फ़क़ीर खे जे 10 रुपया कटे 40 रुपया ॾिए फ़क़ीर त 40 रुपया ॾिनसि फ़क़ीर जो नोट कोड़े त मथे बि क़ाइदे समय फोटो हेठि बि क़ाइदे समय फोटो हाणे वरी 75 जो नोट कढियो अथनि माना 5 रुपया पप्पा मूंखे बख़्शणा न आहिनि इहे बि खपनि बहरहाल हाँ जी असांखे 50 रुपया ॾेई सॼे सराड़ीअ में खुआर अब अमूलनि जा कम ॾिसो निकाह जा केर बि मौलवी 50 में निकाह न पढ़े 10,000 वठो अड़ी करे बीह रहो बस 10,000 रुपया जो त निकाह पढ़ूं न पढ़जो 50 में रेट न करायो 50 ही पाण ई सिधा थींदा माण्हू तव्हां सां भला जॾहिं डर ते ईंदी आहे तॾहिं वरो छॾींदी आहे पोइ असांखे पिया गारियूं ॾियो पर असांखे 10,000 रुपया ॾियो हाँ थी 50 रुपया हाँ असां विढ़ूं अब आलिम विढ़नि था पैसे ते दुनिया ते था विढ़नि असां कयो सब्र 8 ॾींहं गुज़रिया वरी घोट भॻो अचे चईं माई त घरो करे कोन थी 50 वारो निकाह अहिड़ो थींदो अने माई जे पादर तोखे न आया त पोइ चई तब असां सब्र कयो ॼमण खां तव्हां सां गॾु थियासीं तव्हां सां गॾु हलिया अचूं असां बि अञा 20 ॾींहं गुज़रिया त वरी भॻो अचे सही ॾाॾो मरी वियो ॾाॾे जी एतिरी उमिरि बि कोन हुई 95 साल उमिरि इहो अञा जी आहे सो कश्मीर फतेह करे भलो योग हलियो अॻिते हाणे थी ॾाॾे खे गुसुल ॾे केरु कमु पियो अचे ऐं दर्द सां पियो ॻाल्हायां केरु कमु पियो अचे
हाँ जी उते गुसल ॾियण विया आहियूं त उते जेके वांदा वांदा वाठा वाठा रोल रोल वरी हिकिड़ो त गुसल ॾींदा कोन वरी असांखे सलाह पिया ॾियनि मौलवी साहब साबुण पण जोसि मौलवी साहब मेट मेटण जो मूंखे हिकिड़े हंधि वठी आया गुसल हली तूं ॾे मुंहिंजो ठीकु आहे अब साबुण खणी अचो त हिते ॿिया हिकिड़ा वठा वठा बीठा हुआ रोल मौलवी साहब मेट कोन पुसाई काफ़ुर टुकियूं कोन ज़रियूं ज़रियूं कई दिलि में सम्झी मुंहिंजे हीअ मूंखे गुसल जे ॾींदा ई कोन ड्राइवर खे मुंहिंजो गाॾी कढ गाॾी कढी ऐं गाॾी हली वियुसि हुननि फोन कई किथे मुंहिंजो ॻोठ पियो वञा चईं गुसल मुंहिंजो मूंखां वधीक मोली उते बीठा आहिनि उन्हनि खे गुसल ॾियारे हिकिड़ो गुसल कोन ॾियनि वरी असांखे सहन बि कोन्हे तवजो आहे या कोन्हे हा जी ॾाॾे खे असां गुसल ॾिनो आहे ॾाॾो बि जेको हक़ीक़त ते वरितलो अधु नलको ॾाॾे खपायो आहे इहो ॾाॾो असां पंहिंजा हाणे सी कब्रिस्तान ते हलो केरु ॿियो कमु अचेव मौलवी विया आहियूं कब्रिस्तान हाणे जी हुते निमाज़ जनाज़ा पढ़ी अथऊं ॾाढो हथी को कयो अथऊं साईं हाणे 3 ॾींहंनि खां पोइ वरी अचिजो साईं ॿार वठी शागिर्द वठी अचो तालिब मदरसे जा वठी विया आहियूं हिकिड़ी टंग ते उस्ताद जे डप में वेठा आहिनि हिकिड़ी जंग ते हाणे जी बकरा खां शुरू थिया हूं वञी वनास तंग कई अथऊं 30 ज़ीपारा पढ़िया तो 114 सूरतूं भाऊ पढ़ियूं अथऊं तो जाइजा कोन्हे असांखे विहारियो अथनि टुटल तॾा पिया आहिनि झोलो तो साड़े छिती गर्मी जेके सूटेल बूटेल अचनि बेदी न को निमाज़ी ख़बर न को रोज़ जी सही थी तव्हां हेॾा ए सिनारे कमरे में उहे असांखे विहारे छॾियूं पट ते वेठा आहियूं फ़क़ीर माण्हू माशाअल्लाह जंहिंमहिल ताम थिया आहिनि त असांखे सरहाड़ी जा सुका चांवर कंहिं कोन वरिता गुल मोहम्मद ॿारनि बि ॻोठ वारनि जवाबु ॾिनो सही असांजे कम जा न आहिनि सुका चांवर किना आलू वरी जेको हजाम जंहिं देगिला थी आहे त हो जाइजा कोन्हे उन बि को ज़िंदगी में पहिरियों दफ़ो देगिला थी उहे चांवर ठोकिया अथनि असांजे कंध में गोश्त होॾां गोश्त बि होॾां पियो वञे मुर्गियूं होॾां पियूं वञनि फ्रूट होॾां पियो वञे अहिड़ी ख़ैरात असांजे ॾाढो तवारो बख़्शिजी वियो त मां बि तोखे सलाम कंदुसि बणा तूं फ्रूट खाराए हथ सां खीरनि जा गिलास प्यार आलिमनि खे क़ुरान वारनि खे ही वक़्त जा वली अथव हे जेके तालिब ॾिसो पिया मदरसे जा ख़ुदा जो क़िस्म खणी थो चवां ही क़ुरान ऐं सीने सां लाइ थो चवां तव्हांखे वली ॾिसणा आहिनि इहे तालिब मदरसे जा तालिब वक़्त जा वली अथव